नाज़िम अमूमी जमीयत उलमा इस्लाम जिला कंबर शहदाद कोट, बिरादर मुकर्रम इंजीनियर अब्दुल रज़ाक आबिद लाखू साहब, स्टेज पे मौजूद ओहदेदारान, जिम्मेदारान, अकाबिरीन, अमाइदीन, पिंडाल में मौजूद कंबर जा गैरतमंद, जुर्रतमंद, दिलेर मुजाहिद साथियों, मां कंबर जी जमात के अज जे हिन सालाना कॉन्फ्रेंस के इनेकाद ते दिल के गहराइन से मुबारकबाद पेश करियां थो। धनी दर दुआ करियां थो तो अल्लाह तबारक व तआला मुझे हिन दोस्तन जे हिन मेहनत के पंहिंजे बारगाह में शर्फ कबूलियत से सरफराज फरमाए। वक्त इंतहाई मुख्तसर है, मगरिब जो टाइम मथा है, असर की नमाज भी अदा करनी है। मैं कोशिश कंदुस तो मुख्तसर वक्त में पंहिंजा मारूज़ात अवां जे साम्हूं रखी सघां। अज जे हिन कॉन्फ्रेंस जो मेहमान ख़ास फर्जंद क़ाइद मुझो भा हज़रत मौलाना असद महमूद साहब दामत बरकातुहुल आलिया हुयो। कल असद साहब पंहिंजे घरां रवानो भी थी चुको, लेकिन मां फोन करे अज जे प्रोग्राम में असद साहब के अचण का रोकियो, सिर्फ इन जे करे जो जहाज न हो, उन्हनि के इस्लामाबाद का बाहरों कंबर अचणो हो, कंबर का कराची ए कराची का इस्लामाबाद वञणो हो। एक तरफ एक जलसे के लाए कायद मोहतरम के फर्जंद की एडी वही तकलीफ ऐं ॿियो वालिद साहब के केस की जजमेंट मथा है। मुझे कुछ मसरूफियात अड़ियों हो जो शायद मां कंहिं मसरूफियत में पंहिंजो पान के उलझाए न पियो सघां। सब जलसा कल का कैंसिल किया है, कंहिं भी जलसे में न पियो वञा, लेकिन कंबर के जलसे में शिरकत नागुज़ीर हुई। इन जे करे असद महमूद साहब की तरफा मां अवां खां माज़रत खा भी आया, वाइदो भी करिया तो इंशाअल्लाह उन जो जल्द इज़ालो भी कंदासीं। मुझे भाउ इंजीनियर अब्दुल रज़ाक आबिद लाखे साहब तकरीबन सबनी पहलुन ते अवां जे साम्हूं पंहिंजा मारूज़ात रखिया। एक तरफ सिंध जो अमन अमान असांजो ही तर थाड़ेलनि जे रहमो करम ते खुरियूं आम, लुटियूं आम, अगवा आम, असांजो हे लारकाणो ऐं सखर डिवीजन मगरिब का पोइ धाड़ेलनि जे हवाले हैदराबाद में बर्खास्त नवाब शाह कराची डिवीजन स्ट्रीट क्राइम उरूज ते बुख, बदहाली, मुफलिसी, बेरोजगारी उरूज ते हुक्मरान पीदारे की जागीर समझी सिंध के डांदारन से मेड़े रहा है। तबे तरफ जजीरा ए वसीला बेटे जमीनों दावत हिंद ए टे तरफ सिंध जे वारिया से जमीन उनके, पंजाब जे वारिया से जमीन उनके, बलोचिस्तान जे गैराबाद जमीन उनके आबाद करने के लाए दरियाए सिंध ते धाड़े हरण की कोशिश कई पई वने। दरियाए सिंध मां नवा कैनाल कढ़ी करे सिंध के बंजर बनाने की मनसूबाबंदी पई थे। अज हालत यह है तहां जे कंबर में पीण जो साफ पानी कोन्हे, तहां जो शहदाद को साफ पीण के पानी के लाए तरसी रहो आ, तहां जो कपो सईद खान पानी के साफ पानी के कतरे कतरे के लाए परेशान है। अजाबाद अढ़ाई महीना देर से फसल करे रहो है, पानी लेट है, आबादगार के वक्त ते पानी नथो मिले। अजाबादगार सा हशरी हो बिच महंगो, आबादगार सा हशरी हो भाण महंगो, आबादगार सा हशरी हो
लेकिन आबादगार पंहिंजे ज़मीन मां पंहिंजे फसल मां पंहिंजे घर जो पूराओ नथो करे सघे। मुंहिंजा भाइयो, हिक तरफ़ बेरोज़गारी, हिक तरफ़ अमन अमान जो सिंध जी सूरत हाल, हिक तरफ़ आबादगार सां ज़्यादती, हिक तरफ़ तालीम जो बेड़ो ग़र्क़, हिक तरफ़ अस्पताल जो हाल तव्हांजे साम्हूं, हिक तरफ़ वसीला ऐं जज़ीरा, ॿिए तरफ़ ज़मीनूं दावत, ॿिए तरफ़ दरियाव ते धारा आहिनि। सॼी सिंध खे थर बणाइण जी साज़िश पई थिए। मां वॾे वाक़े चयो हो, लफ़्ज़ दोहरायां थो त दरिया मां केनाल कढण सां तव्हांजी FFC, तव्हांजी एंग्रो, तव्हांजी 40 फर्टिलाइज़र ताबाद थींदो। अरब ऐं खरबपति माण्हू त मालदार थींदा। लेकिन हाणे कोटड़ीअ खां हेठि दरियाह में वारी पई, दरियाह जे पेट में उॾड़े। जेकॾहिं नवां केनाल ठहिया त पोइ गुड्डूअ खां वठी करे छटे ताईं सॼे सिंध जे दरियाह में वारी हूंदी। पोइ हिकिड़े थर जे लाइ, हिकिड़े उमरकोट जे लाइ न रोईंदासीं। असांजी सॼी सिंध जा 30 ज़िला थर बणिजी वेंदा ऐं पाणीअ जे कतरे कतरे जे लाइ सिंध तरसंदी। ऐं जमीयत उलमा इस्लाम सभिनी जमातुनि खे घुराए, पीपल्स पार्टी खे, मुस्लिम लीग खे, MKM खे, MP खे, उन्हनि खां लिखाए वरितो त दरियाह ते ढाड़ो खणण न ॾींदासीं, नवां केनाल कढण न ॾींदासीं। ऐं इंशाअल्लाह कंदर जे जलसे मां ऐलान थो कयां, जीअं मुंहिंजे शहीद वालिद सिंध जे लाइ, सिंध जे मज़लूमनि जे लाइ, ग़रीबनि, मिस्कीननि, हारनि, मज़दूरनि जे लाइ जंग वेही, उहे ई शहीद वांगुरु उनजी जमात सिंध जे दरियाह जे लाइ, सिंध जे ज़मींदारनि, आबादकारनि, हारियुनि जे लाइ जंग बढ़ंदी रहंदी ऐं समाज भिड़ी सिंध खे बागुल के बातन मां आज़ाद कराइण ताईं जद्दोजहद जारी। नारनि जो बिल्कुलु वक़्तु न आहे, बिल्कुलु नारनि जो वक़्तु न आहे। 5:05 सवा 5 बजे मां गुफ़्तगू ख़त्म करणी आहे। मां इन जे करे 240 जी स्पीड ते पंहिंजी तकरीर खे खणी आयो आहियां। तवज्जो खपे तव्हां। हिक तरफ़ सिंध सूरन में, हिक तरफ़ ग़रीब माण्हू उनजी इज़्ज़त आबरू महफूज़ न आहे, रोज़गार कोन्हे, ॿिनि वक़्तनि जी मानी कोन्हे। चाचा ओ गढ़े रुमाल वारा कावड़जी में ऑपरेशन जरदारी साहब जी दुकान वे मां ख़त्म तो क्या 10 मिनट में नमाज पढ़ के भी पढ़नी हिम्मत करवे गड़बड़ सही ना बेतरफ तवज्जो है माने बेतरफ असांजे सिंध में मनसूबाबंदी कई वई त सिंध के सेक्युलर बनाइजे, लिबरल बनाइजे। कुछ माण्हू उथिया सूफीज़म जे नाले ते, असां सूफी हो, गेड़ू कपड़ा, कंध में रुमाल, कि ॿिया का प्रोग्राम कंदा वरतन, असां सूफी हो। अड़े बाबा कहिड़ा सूफी आहियो? तव्हां जहिड़ा सूफी त असां न आहिनि ॾिठो। असांजी बि सिंध में ज़िंदगी गुज़री हो, असां सूफी ॾिठो, अब्दुल करीम कुरैशी जहिड़ो असां बुज़ुर्ग ॾिठो, हमादुल्लाह हालेजी जहिड़ो असां बुज़ुर्ग ॾिठो, ताज महमूद अमरोटी जहिड़ो असां बुज़ुर्ग ॾिठो, हज़रत मोहम्मद सिद्दीक़ फरचूंडीअ जहिड़ो असां बुज़ुर्ग ॾिठो, पीर राशिद रोज़े धणीअ जहिड़ो असां सूफी बुज़ुर्ग ॾिठो, पीर सिबगतुल्लाह सरासनी, पीर पलारे जहिड़ो असां सूफी सिंध में बुज़ुर्ग ॾिठो, सचक सरमस्त जहिड़ो, फिटाईअ जहिड़ो, शहबाज लाल कलंदर जहिड़ो, अब्दुल्ला शाह खासीअ जहिड़ो। तव्हां कहिड़ा सूफी आहियो? कुझु पंहिंजो पाण खे ॿुधायो त सही। चयो साईं असां उहे सूफी आहियूं, असां मज़हब खे नथा मञूं, इंसान मज़हब खां मथे आहे। मूंखे ॾाढी परेशानी थी। वरी हिननि जा गाना पे ॿुधा, ये तार ते वेठा अणॾिठे अलाह खे नथा मञो, अणॾिठे अवा तव्हां ॿुधी न इहा ॻाल्हि उन्हनि बोले गुल आईंदा मूंखे कमर जे जलसे में 1 बजे मंझंदि जो तकरीर ॾिनो, कटा कर 2 कलाक तकरीर करे सघां।
कमर में तकीर करायो था तो सब सो वक्त जो ना ऑपरेशन छा करे सका एकड़े जी के तो बिया रहा था ना ऑपरेशन तो सभी जी करनी होती है मां तवज्जो मां पुस्तक 10 मिनट में उकाया बेटा एक तारे ते अड़े थे अल्लाह के न था मनो मांखे हैरान थी मां खोलियम अमेरिका के अमेरिकी सदर बिल क्लिंटन के उनजी ज़ाल हिलरी क्लिंटन के जेका अमेरिका जी वज़ीर ख़ारिजा बारक ओबामा सां गॾु बारक ओबामा अमेरिका जो सदर उनजी वज़ीर ख़ारिजा हिलरी क्लिंटन जेका अमेरिका जे सदर बिल क्लिंटन जी ज़ाल यूट्यूब ते पियो अथव घर वञी हिलरी क्लिंटन के सच कजो हिलरी क्लिंटन थी चए पंहिंजे इंटरव्यू में त असां पाकिस्तान में मुल्लन के खत्म करने के लाए मजहब के खत्म करने के लाए दाढ़ी पटके के खत्म करने के लाए मौलविन के असर के खत्म करने के लाए अरबे खरबे रुपया इन्वेस्ट किया है सूफीज़म के नाले पे असां उते सूफी था पैदा कयो ताकि वो सूफी हिन मुल्लन जो मुकाबलो करे सके अने को हेलरी के बुधाए तो आरो मुल्क मुल्लन के खत्म न करे सको तो आरो सदर बारक ओबामा मुल्लन के खत्म न करे सको तो चाहे तनख्वाहदार पट्टा सिंध में मुल्लन के खत्म न करे सको काबिल में कंधार में दाहिए पटके वालन अमेरिका के कोरियन के भर बिहार ना करे कमर में अमेरिका के पुजन के दाहिए पटके वाला कोरियन के भर बिहार लेकिन मनसूबाबंदी एक तरफ सिंध धारा ने रहमो करम रोजगार कोने इंसाफ कोने थाने कल्चर उरूज ते नौकरी कोने तालीम कोने स्कूल में तालीम अस्पताल में इलाज कोने जजीरा बेट वसीला दरिया केनाल सब दावतें बेतरफ मनसूबाबंदी सेक्युलर सिंध लिबरल सिंध जवाब दो देखे बाहर काचे घोटी में कुरान के बाहर जमरा होते होते नसीराबाद में चलो घोटी पड़ा नसीराबाद तो कहां जिले जो तरफ है ना कंबर शहनाज लोग जिले जो हिस्सा है ना नसीराबाद वाला इधर होता सगोरे दुश्मनी में अच्छी कुरान माये से कच्छते हो माये जो लिहाज न की न्याणी जो लिहाज न की रे पति जो लिहाज न की कुरान जो लिहाज न की कुरान की कलाश को की खोली घोटी में कुरान के बाद कंबल में नसीराबाद कुरान के गोली होते जो होते उठा सखर में एक रात में रखा मस्जिद के बिल्डो मस्जिद के जा करे नबी नालो दूसरों को फरमाता है मस्जिद के जा करे मस्जिद के बिल्डोजर हैदराबाद में मस्जिद के बिल्डोजर कराची में मस्जिद के बिल्डोजर सेक्युलर सिंध लिबरल सिंध इधर समझो कुरान के गोली लगी है सुतल है कुरान के बाह लगी है सुतल है मस्जिद के बाह लगी है सुतल है मौलवी के कार बनायो वियो है सुतल है दाढ़ी के कार्यों पटके के कार्यों मल्लो इंतहा पसंद मौलवी कहां सुतल हो इन्हें समझो असा जो मनसूबो पूरो पियो थे है उठा उमरकोट में जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सरकार दो आलम ताजदार अंबिया के शान में गुस्ताखी करायो ए हेडो कार्य रसूलुल्लाह के शान में बदबख्तनियों को पंहिंजे मां पीर के दुश्मन के लड़ियों कार्य नदी तो चट्टी खलीज कार्य जेके बदबख्त रसूलुल्लाह के कार्य पुलिस गैरत के पुलिस मुकाबले में गुस्ताख मार दियो है उठा डीआईजी मुअत्तल एसएसपी मुअत्तल डीएसपी मुअत्तल एसएचओ मुअत्तल पुलिस वाला रिवाज 150 माण्हुनि ते एफआईआर छो त हिन
बदकार बनायो वियो। हाणे हुजूर जे शान में गुस्ताखी थी, कोई न उठो। हे सिंध बग़ैर बणजी वई आहे, हे सेक्युलर लिबरल बणजी वई आहे। हिननि जी हेड़ी दिल थी, हिननि पुलिस खे हटायो, हिननि DIG SSP खे हटायो ऐं नारा हयो सिंध में इंतहा पसंदी ना मंजूर, सिंध में मुल्लाहियत ना मंजूर। अज कंबर जे इस्लाम उन्हनि खे पैगाम ॾियण थो चाहियां, हीअ सिंध तव्हांजे पीर जी जागीर न आहे, हीअ सिंध मोहम्मद अरबीअ जे ग़ुलामनि जी जागीर आहे। हिते अमेरिका बरतानिया जो निज़ाम न हलंदो, हिते निज़ाम हलंदो त मोहम्मद अरबीअ जे शरीयत। खबरदार खबरदार खबरदार, हिते सभिनी खे रहण जो, जीअण जो, मजहब मसलक जे प्रचार जो हक़ हासिल आहे। देवबंदी, बरेलवी, शियो, हिंदू, सिख, नेंदवार, मारवाड़ी सब रही सघनि था, जी सघनि था, इज्जत सां रही सघनि था। लेकिन कंहिंखे हुजूर जे शान में गुस्ताखी की इजाजत नथी ॾेई सघिजे। हुजूर जा गुस्ताख ॿुधो, जेकर ॿीहर के अहिड़ी हिम्मत कई त हे हुजूर जा आशिक उनजी ज़बान कुत्तीअ खां छिके लानत न लख लानत हुजे। ये ॻाल्हि खिलण जी न आहे। ओ मुंहिंजा सोना क़यामत जे ॾींहुं जेकर हुजूर पुछियो होजे त तुंहिंजे हूंदे मुझे शान में गुस्ताखी पई थी, मूंखे गारियूं पई मिलियूं, तूं कहिड़ो मुंहुं खणी ॾींदे आयो आहे, हुजूर खे कहिड़ो मुंहुं ॾेखारी। बच्चा कुर्बान, जिंद कुर्बान, जान कुर्बान, माल मिल्कियत सब कुछ मदीने जे मीर के इज्जत है नामूस कुर्बान। एक धरती बाप, धरती का वसीला दावत है। एक तरफ मस्जिद गैर महफूज, मदरसा गैर महफूज, दाढ़ी पटको गैर महफूज, हुजूर की इज्जत है नामूस पे हल्ला पहुंचे। टे तरफ चाचो सरदारी अमेरिका के सामने सरेंडर कर रहे मदारिस मिलत मसलो चाहे। मुझे भाई अब्दुल रज़ाक आबिद लाखे चयो त अरबन खरबन जी बजट में तमाम मदरसनि जा पैसा कॾहिं रखिया है। डॉक्टर साहब चवंदा त स्कूल बंद कंदासीं, अरबे खरबे तव्हां मुल्हनि खे ॾींदासीं, ख़रीद थियो। असां उन्हनि खे चयो आहे तव्हां पंहिंजनि अरबन खरबन में मदरसे तो परे जी ॻाल्हि, मस्जिद त परे जी ॻाल्हि, काल काल रसूलुल्लाह जो सदाऊं त परे जी ॻाल्हि, पंहिंजनि अरबन खरबन में असांजा जूता बि ख़रीद नथा करे सघूं। मदरसा आज़ाद रहंदा, लेकिन मसलो छा आहे? अमेरिका के मथे में सूर, इसराइल के मथे में सूर, यहूद के हनूद के मथे में सूर। मुलन अमेरिका जी रत में रात कई, मुलन यहूदन जी रत में रात कई। इन जे करे मुल्हनि खे कंट्रोल कयो। हाणे क़ौमी असेंबली बिल पास कयो, सेनेट बिल पास कयो, सदर साहब एतराज़ में लिखियो आहे इन जे करे दस्तखत नथो कयां अमेरिका कागज़ जी पाबंदो। कैमरा में सामने में डाले सदर लिखियो आहे इन जे करे दस्तखत नथो कयां अमेरिका कागज़ जी पाबंदो। लिखियो थे हाणे तो फाइल जो हिस्सो सदर साहब हे मुल्क अमेरिका जो ना है, हे मुल्क मुसलमानों जो। ला इलाहा इल्लल्लाह के नारे पर हासिल की तरफ असां चाहियूं था त मदरसा इंतियाज है, आजाद है, खुद मुख्तार है। एक न ॿ न 5 न 50 लख हर साल ॿारनि खे कपड़ा भी मुफ्त, इलाज भी मुफ्त, खाधो भी मुफ्त, रहाइश भी मुफ्त, तालीम भी मुफ्त, नौकरी भी मुफ्त।
पढ़ण खां पढ़ाइण ताईं मोहन जे अब पगार तव्हांखे गवर्नमेंट ॾींदी आहे पंहिंजे यूनिवर्सिटी उस्तादनि जी या पाण पिनी करे उस्तादनि खे पगार ॾींदा आहियो। तालीम भी मुफ्त, कपड़ा भी मुफ्त, रहाइश भी मुफ्त, किताब भी मुफ्त, खाधो भी मुफ्त, वरी पढ़ी आलिम थियनि त पगार भी मुफ्त। अमेरिका चाहे थो त इन्हनि जी आज़ादी खसियो ऐं इन्हनि खे ग़ुलाम बणाए। तव्हां हिकिड़ो स्कूल नथा हलाए सघो, तव्हां 50 लख ॿारनि खे तालीम ॾींदो, तव्हां उन्हनि खे रोज़गार ॾींदो। मूंखे कॾहिं दरबारी साहिब सॾियो हो, काफ़ी अरसे जी ॻाल्हि आहे। मूंखे दरबारी साहिब जो सुमर साहिब में कमु आहे। मां हुकुम ते कहिड़ो कमु आहे? चई साईं कमु इहो आहे, असां चाहियूं वज़ीर आला वज़ीर बेसर लंबी थोरी टीम असां चाहियूं था मदरसनि में इंग्लिश पढ़ाई, फिजिक्स पढ़ाई वञे, केमिस्ट्री बायोलॉजी पढ़ाई वञे। अंग्रेजी पढ़ाईंदो? हा पढ़ाईंदासीं। फिजिक्स पढ़ाईंदासीं, केमिस्ट्री पढ़ाईंदासीं, बायोलॉजी पढ़ाईंदासीं। पक अथई? पक है। यार सोचे वठ, मजाक नथो करे। बिल्कुलु मजाक न आहे। कॾहिं को सुभाणे को चई यार न तूं मजाक थो करे। अलाह के कसम मजाक नथो करे, अलाह के कसम मजाक नथो कयां। सोचे वठ। मां सोचे छॾ सुभाणे का। मां सुभाणे का वज़ीर आला के चईंदा मसलो हल थी वियो। असां हरू परेशान आसीं, मुल्ला ज़िद कंदा, पढ़ाइण न ॾींदा, हे त तयारु वेठा आहिनि। मुंहिंजो शर्त आहे। चई कहिड़ो? मुंहिंजो शर्त इहो आहे त इहो ॿुधायो मुझे मदरसे में सुभाणे खां अंग्रेजी पढ़ाई वेंदी, मुताले पाकिस्तान, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी सब पढ़ाई वेंदी। मूंखे इहो ॿुधायो त शहीद मोहतरमा बेनज़ीर भट्टो मेडिकल यूनिवर्सिटी में क़ुरान जो तर्जुमो कॾहिं खां पढ़ायो वेंदो। मूंखे इहो ॿुधायो काइदे आवाम यूनिवर्सिटी में रसूलुल्लाह जी हदीस कॾहिं खां पढ़ाई वेंदी। सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्दनि खे तड़ लाहिण, गुस्ल करण, मुर्दे विचारण, पीउ जो जनाज़ो पढ़ाइण जा मसइला कॾहिं को सेखारिया वेंदा। मांखे चरियो थियो। मां छो साईं? चईं भाउ वो मेडिकल यूनिवर्सिटी आहे, उतो मुल्ला न निकिरंदा। वो इंजीनियरिंग यूनिवर्सिटी आहे, उतो मुल्ला न निकिरंदा। मां चयो ज़रदारी साहब ॻाल्हि इहा ई आहे। मेडिकल यूनिवर्सिटी मां डॉक्टर निकिरंदा, इंजीनियरिंग यूनिवर्सिटी मां इंजीनियर निकिरंदा। मदरसा मोहम्मद अरबी जे तालीमात जो यूनिवर्सिटियूं आहिनि, हितां अंग्रेज़ जा ग़ुलाम न निकिरंदा, क़ुरान हदीस जा वारिस हे चाहिनि था त वज़ारत तालीम जे मातहत करे मदारिस के कंट्रोल में कजे। ॿुधो ओ हुक्मरानो, ज़रदारी साहब, नवाज़ शरीफ साहब, मुल्क जो मुक़्तदर इदारा, मुक़्तदर कुव्वत, ॿुधो इमरान खान जो दीवाना न आहिनि, हे नवाज़ शरीफ जो वर्कर न आहिनि, हे बेनज़ीर जो जियारा न आहिनि, हे मोहम्मद अरबी जो ग़ुलाम आहिनि। हिननि जी तारीख़ जेलनि सां, शहादतुनि सां, क़ुर्बानियुनि सां भरी पई आहे। इस्लामाबाद अचण ते मजबूर न कयो, पहिरियों बिल ते दस्तख़त कयो, पर जेकॾहिं तव्हां मजबूर कयो इस्लामाबाद ईंदासीं, रुगो बिल ते दस्तख़त न कंदासीं। तव्हांजे इक़्तिदार खे बि मिटीअ में मिलाए करे, तव्हांजे इन तकबर खे इंशाअल्लाह, इन ग़ुरूर खे मिटीअ में मिलाए करे इस्लामाबाद हलण जे लाइ तयारु आहियो? इस्लामाबाद हलण जे लाइ तयारु आहियो? ऐं मुंहिंजे जमात, मुंहिंजे शहीद वाले जे लाइ फ़ैसिलो कयो त 20 तारीख़ जुमे जे ॾींहुं सखर में केस जो फ़ैसिलो ईंदो। मां उम्मीद कई हुई, उम्मीद कयां थो त अदालत इंसाफ़ ॾींदी, कातिलनि खे फाहीअ जे फंदे ते टंगींदी। अहिड़ी क्रिकेट ग्राउंड हो, ॿुधो
तवज्जो रिमाने कयो हे क्रिकेट ग्राउंड हो ये स्टेज हुई पहिरियों साल हो मुझे बाबे की शहादत का पोइ मां हिते तव्हां सां वाइदो कयो हो त कातिलनि खे न छॾींदासीं। अॼु कातिल अंजाम ते वञनि पिया कातिलनि जा सरपरस्त भी अंजाम ते पुॼंदा सहूलतकार भी अंजाम ते पुॼंदा लेकिन अदालत इंसाफ जो फैसलो दे उन जे लाइ मुझे जमात रोज़न रखण जे लाइ तिलावत जे लाइ ज़िक्र जे लाइ आयत करीमा जे विर्द जे लाइ अपील कई आहे। अॼु खां वठी जुमे ताईं हर नमाज खां पोइ आयत करीमा रोज़न जो इहतिमाम सदके जो इहतिमाम तिलावत जो इहतिमाम तव्हां सभु इंशाअल्लाह कंदो त पोइ अॼु हिन हुर्मत रसूल कॉन्फ्रेंस मां भी आयत करीमा पढ़ो ऐं पोइ दुआ घुरो ताकि अल्लाह साईं करे त जज इंसाफ जो फैसलो करे। मां सां गॾु पढ़ो ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद।